अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो हरू भरू चैनल। अॼु असां वटि हिकु दाई आयो आहे। हू ॾाढो दाई आहे, दाऊं कंदो आयो आहे। असां अॼु आया आहियूं उन जा हाल वाल वठूं तो आख़िर परेशान छो आहे। हा साईं, छा परेशानी आहे तव्हां सां? अबा ये जेको धरना था लॻनि, जी जी, मुल्क में धरना था लॻनि। मुल्क में धरना था लॻनि त इमरान खान खे लायो उनजे करे परेशान लॻा पिया आहियूं। असांजी हे जेके से चयो अथऊं इहो आदत कढियो अथऊं त रनियूं काइजो। अच्छा, रनू मोकिलियो धरणे में असांजी 3 रनियूं वयूं आहिनि। 3 ॾींहं आहे घर में, मां बुख ते थो वेठो आहियां, मां बुख ते। 3 ॾींहंनि में तव्हांजी रनू मोटी कोन्हनि? न आहिनि, हिकिड़ो धरणो ख़तमु त ॿी धरणे ते मुआरी रन तयारु आहे। ओॾांहुं वेंदसि, छा बि थिए वेंदसि, मुल्क खे ठाहींदसि। भई पंहिंजो मुल्क त घर त ठाहे न, घर में निभागी बुहारी कोन थींदे त मुल्क ठाहींदी आहे। इन अज़ाब खां मां चयोमांसि टीवी ते वञी ॻाल्हायां त जीअं सभिनी खे ख़बर पए त असांजूं रनियूं घर अचनि। अच्छा, तव्हां राब्ते में बि न आहिनि? नंबर ई कोन्हे ने।